सिंध हाई कोर्ट सखर कणक करप्शन केस में अॻूणे डिप्टी डायरेक्टर ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अव्हांखे ॿुधाईंदासीं अदालत ज़मानत वारी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अॻूणे डिप्टी डायरेक्टर नसरुल्लाह चांडियो जी 20 लख रुपयनि एवज़ ज़मानत मंज़ूर कई वई आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध हाई कोर्ट सखर कणक करप्शन केस में अॻूणे डिप्टी डायरेक्टर जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अदालत ज़मानत वारी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अॻूणे डिप्टी डायरेक्टर नसरुल्लाह चांडियो जी 20 लख रुपयनि जे एवज़ ज़मानत मंज़ूर कई वई आहे। ही ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध हाई कोर्ट सखर कणक करप्शन केस में अॻूणे डिप्टी डायरेक्टर जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अदालत ज़मानत वारी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अॻूणे डिप्टी डायरेक्टर नसरुल्लाह चांडियो जी 30 लख रुपयनि एवज़ ज़मानत मंज़ूर कई वई आहे। सिंध हाई कोर्ट सखर कणक करप्शन केस में अॻूणे डिप्टी डायरेक्टर ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मोरड़ो महर जी। मोरड़ो महर, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल, सिंध हाई कोर्ट खोराक खाते लाड़काणे में 57 करोड़ खां वधीक कणक करप्शन में अॻूणे डिप्टी डायरेक्टर जी 20 लख रुपयनि एवज़ ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। खोराक खाते लाड़काणे जे जेको आहे जेल हवाले थियल डिप्टी डायरेक्टर नसरुल्लाह चांडियो जे तरफ़ां ज़मानत जी जेका दरख़्वास्त दाख़िल कराई वई, उन दरख़्वास्त जी सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे जस्टिस अदनानुल करीम मेमण ऐं जस्टिस अब्दुल हामिद भुरगड़ीअ ते ॿधल बरुकनी आइनी बेंच वकील कुर्बान मलाणे जा ऐं नेब जे प्रोसिक्यूटर जा दलील ॿुधण खां पोइ महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। वकील नेमत शाह जो चवणु आहे त अदालत खोराक खाते लाड़काणे जे अॻूणे डायरेक्टर नसरुल्लाह चांडियो जी 20 लख रुपयनि एवज़ ज़मानत मंज़ूर करे आज़ाद करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। नेब 2025 में खोराक खाते लाड़काणे में साल 2022-23 में कणक करप्शन बाबति 21 अमलदारनि सूदो जेको आहे 57 करोड़ खां वधीक कणक करप्शन बाबति रेफरेंस जेको आहे उहो दाख़िल कयो वियो हो। 21 फरवरी 2026 में साहब अदालत कणक करप्शन रेफरेंस में ज़मानत रद्द करे जेको आहे अॻूणे डायरेक्टर जेको डिप्टी डायरेक्टर नसरुल्लाह चांडियो खे गिरफ़्तार कराए सेंट्रल जेल सखर उमाणियो वियो हो। उन खां पोइ सिंध हाई कोर्ट जेको आहे अॻूणे डिप्टी डायरेक्टर नसरुल्लाह चांडियो जी 20 लख रुपयनि एवज़ ज़मानत जेका आहे मंज़ूर कई वई आहे। जी, महिरबानी मोरड़ो महर तफ़सील ॾियण लाइ।